दिफ़ाई इदारो, मिनिस्ट्री ऑफ डिफेंस। ॿिए पासे जेको स्टेट डिपार्टमेंट आहे, फॉरेन अफेयर्स जी मिनिस्ट्री लेड बाय हिलरी क्लिंटन ऐं हालब्रूक ऐं ॿियो सॼो लॾो, उहे चवनि था त न, पाकिस्तान में जमहूरी हुकूमत हुअणु खपे ऐं मामिलो मैनेज त पोइ बि करे वेंदासीं। माज़ीअ में जनरलनि सां अमेरिका जा ॾाढा सुठा तइल्क़ात रहिया आहिनि ऐं सभ खां वधीक कम बि जनरलनि कयो आहे। ऐं इतफ़ाक़ सां ख़ालिद साईं, तव्हां जॾहिं माज़ी में वेंदो त माज़ी में जॾहिं पाकिस्तान में डिक्टेटरशिप्स आहियूं, उन्हनि खे हिकिड़ी कुदरती सपोर्ट मिली आहे। उहो सिंधी में चवंदा आहिनि न त बाबा भाग खुली पियुसि, सो भाग ई ज़ियाउल हक़, तव्हां ॾिसो त ज़ियाउल हक़ आयो त ज़ियाउल हक़ खे एॾी वॾी पज़ीराई न हुई मग़रिबी मुल्कनि में, पर ज़ियाउल हक़ जे अचण जे 2-3 महीननि खां पोइ सोवियत यूनियन अची वियो अफ़गानिस्तान में। तंहिंजे करे अमेरिका खे आउट ऑफ द वे वञी ज़ियाउल हक़ जी पुठिभराई करणी पई। मुशर्रफ साहब ईअं थियो। मुशर्रफ साहब तव्हां यादि हूंदो जॾहिं इक़्तिदार में आयो तॾहिं बिल क्लिंटन सां हथ मिलायो, हुन सां फोटो कढण लाइ तयारु न हो। पाकिस्तान जॾहिं बिल क्लिंटन आयो, ॿारनि सां क्रिकेट ब्रिकेट खेॾी हले वियो, मुशर्रफ साहब सां हथ बि न मिलायईं, फोटो सेशन बि न करायईं। पर कुझु महीने 15 ॾींहंनि खां पोइ 9/11 थी वियो त पोइ वरी अमेरिका खे मुशर्रफ जी ज़रूरत पइजी वई। तंहिंजे करे ज़रदारी साहब जे हवाले सां बि अमेरिकी चवनि था, स्टेट डिपार्टमेंट चवे थो त जेका वर्ल्ड वाइड परसेप्शन आहे असांजे बारे में, जेका राय जुड़ंदी, जेकॾहिं को जनरल साहब आयो, जनरल साहब सां बसि हली वेंदासीं, पर उनजे बारे में राय जुड़ंदी त अमेरिका थर्ड वर्ल्ड में ओबामा जेको क्लेम थो करे त आऊं इंसानी हक़नि जमहूरियत जो दावेदार आहियां, उनजे दौर में पाकिस्तान में जनरल साहिबान अची विया, उन सां अमेरिकी इंसान वारी गॾु पई हले। तंहिंजे करे स्टेट डिपार्टमेंट जी इहा कंसर्न आहे। बाक़ी पेंटागन चए थो ख़ैर आहे, पॉसिबिलिटी आहे त का चेंज अची वञे हली। हाणे ॾिसो हिन में मामला अंदरि विदिन स्टेट रिज़ॉल्व थी वियो। ख़ालिद साईं पाण सफ़ा अॼु आउट स्पोकन थी ऐं सफ़ा स्ट्रेट फॉरवर्ड पिया ॻाल्हायूं। हाणे स्ट्रेट फॉरवर्ड जेकी मुंहिंजी राय आहे, हिकिड़े आम सियासी एडवांस्ड शागिर्द पॉलिटिक्स जो ऐं इंटरनेशनल करंट अफेयर्स जो, उन हिसाब सां मूंखे लॻे थो त हिकिड़ो वॾो क्राइसिस थियो। उन वक़्तु ज़रदारी साहब जी हुकूमत खे रवानो करण लाइ वॾी तयारी थी चुकी हुई, आख़िरी मरहलनि में हुई। तॾहिं शाहिद मसूद साहब असांजो हिकिड़ो दोस्त आहे प्यारो, उहो ऐं उनजो चैनल जेको बि आहे, अॻे हिकिड़ो ॿियो हुअसि, हाणे हिकिड़ो ॿियो आहे, उन अची अफ़गानिस्तान में टूर जी ॻाल्हि कई त ज़रदारी साहब अफ़गानिस्तान में सिंधी टोपी छो पाए वियो, ऐं उन ख़बर करे छॾी जेको इशू थियो। उन इशूअ खे वरी कुझु हिते जे असांजे दोस्तनि, कुझु अवान सदर, उन्हनि सां तावन वावन थियो, कुझु ॿिया नेशनलिस्ट वग़ैरह कुझु ॿियो खणी सिंधी टोपी जो तमामु वॾो इशू ठहियो ऐं वॾो गोड़ गोड़ थी वियो। हू अॻु में ई बलूचिस्तान खां ख़ाइफ़ हुआ त बलूचिस्तान हथनि मां निकिरंदो, वरी सिंधी टोपी ऐं वठी वियो, गोड़ थियो। तंहिंमें वरी कुझु वक़्तु मोहलत मिली। ओॾी महिल पीपल्स पार्टी जी क़यादत पंहिंजा तुर्प जा पता, कुझु हिकु अधु नेशनलिस्ट, कुझु हिकु अधु मीडिया वग़ैरह खणी सुठे नमूने करे वई। वरी विच में हिननि खे हटाइण जे लाइ अञा माहौल जुड़ियो पिए ते सम्झो वियो सवात ऑपरेशन खां पोइ त कंट्रोल थी वियो आहे दहशतगर्दनि ते। पर जीअं हिननि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थी पई, तीअं लाहौर, पिंडी, पिशावर 3-4 वॾा अटैक थी विया। उन में वरी जेके जनरल साहिबान या ॿिया दोस्त या महिरबान क़दरदान आहिनि, उन्हनि ॾिठो त बाबा असांखे अपियरेंस लाइ फ्रंट में को जमहूरी चहिरो खपे, असीं पस मंज़र में रही कमु कयूं। हाणे जेको असां वारो लॾो आहे, असां वारो लॾो माना जंहिं धंधे में आऊं आहियां, जेको मुंहिंजो रोज़गार जो तरीक़ो, जेको मुंहिंजो रोज़गार जो आहे फील्ड, उतां खां उमेद हुई त उतां खां घस निकिरंदो एस्टेब्लिशमेंट लाइ। उन जदोजहद में लॻियूं पियूं धुरियूं त कंहिं नमूने को अहिड़ो फ़ैसिलो, को अहिड़ो मामिलो अचे जंहिंमें सरकार घर रवानी थिए। उन मामले में जेको 2-3 ॾींहं अॻु में लाहौर में वाक़ियो थियो आहे, ज़वार हुसैन साहब जी बदिली तां ऐं वकील जेके उथी खड़ा थिया आहिनि ऐं जेको गोड़ थी वियो आहे, उन खां पोइ वकीलनि जा मथियां जेके दोस्त महिरबाननि जिन जे हथ में फ़ैसिला आहिनि, उन्हनि जे दिलि में हाणे इहो इम्कानी सूरताल पैदा थियण जा इम्कान पैदा थी सघनि था त असीं कंहिं सबब जे करे जमहूरी इदारनि सां बि टकराव में अचूं, उन्हनि खे कयूं घर भेड़ो, हुकूमत खे कयूं घर भेड़ो। उन खां पोइ वरी कुझु वक़्त खां पोइ को जनरल साहब अज़ीज़ हमवतनो अस्सलाम वालेकुम करे असांखे बि करे घर भेड़ो, PCO लॻाए, पोइ असांजे पोयां केरु हूंदो, असांखे बहाल करण जी तहरीक हलाईंदा वकील, उहे वकील त थी विया ख़िलाफ़। तंहिंजे करे वछ को ॾंदी आहे किले ते, आख़िरी किलो बि जेको किलो आहे सो अची वियो टकराव में। ऐं असां इन ते अचूं था, पाण हिकिड़ी साई वठूं था नज़र, असां ॾाढी हिकिड़ी आहे इम्पोर्टेंट जेका आहे डिस्कस आहे, उन ते गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। केॾांहुं बि न वञूं, असां वापसि मोटूं था। वेलकम बैक नाज़रीन। ऐसे सिंध जो मूड छा आहे, मक़सदु आहे सॼी मुल्की सियासी सूरत हाल असां ॾिसूं पिया
ठीकु आहे, इहे दौर बि अचनि था, हिकिड़ो अजीब क़िस्म जो गेम आहे पाकिस्तान जे इलेक्शन जी सियासत में, इस्टेब्लिशमेंट ऐं रियासत जा जेके टूल्स आहिनि उन्हनि जे विच में। पर रेडिकल फोर्सिस, नेशनलिस्ट फोर्सिस असां वटि जेके बि आहिनि, या जंहिं फॉर्म में जेका थोरी घणी हिकिड़ी असांखे हक़ीक़ी तब्दीली वारी जेका सियासत नज़र अचे थी, उन में नेशनलिस्टनि जो जेतिरो बि वेट असांखे नज़र अचे थो हिकिड़े रेडिकल फोर्स जी सूरत में, हिकिड़ो रियलिस्टिक उन सियासत जी सूरत में, नेशनलिस्ट जेके आहिनि, नेशनलिस्ट जेका पॉलिटिक्स आहे उहा कीअं थी सॼी इन मुल्की सूरताल खे ॾिसे, आलमी सूरताल खे ॾिसे थी। तव्हां जेका ॻाल्हि कई आहे, हीअ त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त एॾो आलमी इन्फ्लुएंस आहे पाकिस्तान जे सॼे रियासती स्टेटस को जे अंदरि, ऐं सॼा मामला उन तरीक़े सां था हल थियनि। सिंध जी नेशनलिस्ट जेका मूवमेंट आहे उहा कीअं थी सॼे अॼु जे दौर में शयुनि खे सम्झे? बदकिस्मती ख़ालिद साईं इहा आहे त सिंध जी फेडरल पॉलिटिक्स हुजे या नेशनलिस्ट पॉलिटिक्स हुजे या इवन रिलीजियस पॉलिटिक्स हुजे, जेके मज़हबी तंज़ीमूं, उन्हनि जी पॉलिसी सिंध मां न ठहंदी आहे। मिसाल तौर वफ़ाक़ी पार्टियूं आहिनि, तव्हां नवाज़ लीग खणो, फंक्शनल लीग खणो, पीपल्स पार्टी खणो, इन्हनि में नाला भले सिम्बल्स, भले मोहम्मद खान जुणे जो साहब वेठो हुजे, भले ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब हुजे, ऐं भुट्टो साहब जा पहिरियां 2-3 साल ख़ुदि मुख़्तियार हुआ, उन में उन पाण फ़ैसिला ते कया, छाकाणि उन वक़्तु हू इस्टेब्लिशमेंट कमज़ोर हुई, 90,000 कैदी छुटा हुआ ऐं हिकिड़ो मुल्क जो विरहाङो थी वियो। बेनज़ीर साहब खे बि 88 में पहिरियां 2-3 महीना ख़ुदि मुख़्तियारी जा मिलिया, छाकाणि त ज़ियाउल हक़ जहाज़ जो हादसो थियो। पोइ ओॾी महिल आहिस्ते आहिस्ते इस्टेब्लिशमेंट कमज़ोर हुजे थी, कुझु वक़्त खां पोइ ताक़त जो तवाज़न उहा पंहिंजे हथनि में खणी थी वञे। तंहिंजे करे सिंधी जेके नेशनलिस्ट आहिनि उन्हनि में ऐं बलोच ऐं पश्तून नेशनलिस्टनि में हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे। पश्तून ऐं बलोच नेशनलिस्ट जागीरदारनि, सरदारनि, अरबपति बिज़नेसमैन आहिनि, अरबपति आहिनि। जेके बि खणंदो, असफंदियार साहब खणो या महमूद खान अचकज़ई खणो या बुगटी साहब वारनि खणो या मैंगल साहिबान, हाणे उहे अरबपति राति विच में कोन थिया आहिनि, उहे सालनि जा साल उन्हनि जूं जागीरूं आहिनि, उन्हनि जा पंहिंजा ट्राइबल इलाइक़ा आहिनि, उन्हनि जा वालिद ॾाॾा पड़ॾाॾा सभु बिज़नेसनि में MNA, वज़ीर, ख़ान साहब ऐं ख़ान गफ़ार ख़ान, ॿिया सभिनि खां हिकिड़ी कंटिन्यूटी आहे, या मैंगल सरदारी निज़ाम वज़ीर आला, बुगटी साहब, इहे आहिनि। सिंध में नेशनलिज़म में 2-3 नाला कढी कढियूं, जेकॾहिं मोहतरम GM सैद साहब खे हिकिड़े पासे रखूं, पलीह साहब खे ॿिए पासे रखूं ऐं मुमताज़ भुट्टे साहब खे टे पासे रखूं, इहे टई त 50-60 ॾहाकनि जी सियासत आहे हिननि जी। पर जेके ॿिया दोस्त नेशनलिज़म में असीं या ॿिया दोस्त जेके नवां अचूं था, उन्हनि जो सोर्स ऑफ इनकम को वॾो न रहियो आहे माज़ी में, न ई असीं के वॾा, ऐं अयाज़ लतीफ़ को वॾो जागीरदार जो पुटु त कोन आहियां जो मुंहिंजी 1000 एकड़ जागीर आहे जंहिंमां आउं पराडो या सर्फ या लेक्सस खणी घुमां। त हुननि वटि जॾहिं पैसो नज़र अचे थो त हुनजे आवाम जे दिलनि में हुननि जो एहतराम मुतासिर कोन थो थिए। मैंगल बलोचिस्तान, हा मैंगल या असफंदियार साहब, त माण्हू चवंदा बाबा हीअ जागीरदार आहिनि, अरबपति आहिनि, पैसा जाम आहिनि। पर सिंधी नेशनलिस्ट जेको कल्ह ॿाहूं बुकी ठोकींदो वते ऐं वेठो हुजे मिनी टैक्सी खां गाॾी खाते खां चढ़ियो वेंदो हुजे तिलक चाढ़ी, उहो वरी 5 ॾींहंनि खां पोइ हले लैंड क्रूज़र में या पराडो या सर्फ में, त हिकिड़ो माण्हू क्वेश्चन था कनि। ॿियो त हू वॾा वॾा कम कनि था। हाणे हू कम कहिड़ा था कनि? अफ़गानिस्तान में डीज़ल या अटे जी परमिट ॾेई छॾियूं, उन में 2-3 अरब अची विया, अफ़गानिस्तान खां स्मगलिंग थो थिए डीज़ल या अरब, या ईरान खां पेट्रोल पियो अचे, ईरान जो पेट्रोल ईंदो आहे न स्मगल थी, तव्हांखे ख़बर आहे, उहो अचे पियो। हाणे सिंधी वीचारो जेको असीं बेपोच माण्हू आहिनि, हेठि दर्जे आहियूं, हू कनि पेट्रोल स्मगल, उन में मिलनि अरबे रुपया, अटो खणी अचनि मिलनि अरब। सिंधी माण्हुनि जी डोड़ ख़ालिद चांडे जे घर में हुनजे प्लाट ते कब्ज़ो कबो 80 वालनि जो, ऐं राति जो 2